ख़बरुनि में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अहम ख़बर शामिल कंदासीं। फैज़गंज में स्टॉक कयल कणिक जूं हज़ारे बोरियूं ख़राब थियण जो इंकशाफ थियो आहे। अकरी चौदगी में स्टॉक कयल 8000 कणिक जूं बोरियूं ख़राब थियण लॻियूं। बरसाती पाणी नेकाल ऐं सार संभाल न थियण सबबि 5000 बोरियूं ख़राब थी वियूं आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया। फैज़गंज में स्टॉक कयल कणिक जूं हज़ारे बोरियूं ख़राब थियण जो इंकशाफ थियो आहे। अकरी चौदगी में स्टॉक कयल 8000 कणिक जूं बोरियूं ख़राब थियण लॻियूं। बरसाती पाणी नेकाल ऐं सार संभाल न थियण सबबि 5000 बोरियूं ख़राब थी वियूं आहिनि। फैज़गंज में स्टॉक कयल कणिक जूं हज़ारे बोरियूं ख़राब थियण जो इंकशाफ थियो आहे। अकरी चौदगी में स्टॉक कयल 8000 कणिक जूं बोरियूं ख़राब थियण लॻियूं। बरसाती पाणी नेकाल ऐं सार संभाल न थियण सबबि 5000 बोरियूं ख़राब थी वियूं आहिनि। हीअ अहम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। फैज़गंज में स्टॉक कयल कणिक जूं हज़ारे बोरियूं ख़राब थियण जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इरशाद लाशारी खां। इरशाद, आगाह कजो, स्टॉक कयल कणिक जूं हज़ारे बोरियूं ख़राब थियण जो इंकशाफ थियो आहे, छा अपडेट आहे अव्हां वटि? चौदगी में खुराक खाते जे फूड इंस्पेक्टर आहे रियाज़ सांगी, उनजी नाअहली सबबि स्टॉक कयल 8000 कणिक जे बोरियुनि मां 5000 बोरियूं ख़राब थी वियूं आहिनि। बरसाती बोर्ड बाद 3 महीना गुज़री चुका आहिनि। अमलदारनि पारां बीठल पाणी नेकाल न करायो वियो, न वरी कणिक जी का सार संभाल लधी वई, जंहिंजे नतीजे में स्टॉक थियल कणिक जे मथाछिरे वारियूं लॻभॻि 2 खां 2500 बोरियूं त कुझु बची वियूं आहिनि, जॾहिं त हेठां रखियल 5000 बोरियूं ख़राब थी चुकियूं आहिनि। अनाज में जीत पइजी चुका आहिनि। लगातार पाणी सीपेज जे नतीजे में कणिक सड़ी कारी थी चुकी आहे। फूड खाते जे ज़रिए मूजिबि ख़राब थियल कणिक जूं फाटल बोरियूं तब्दील करे अॼुकल्ह उहा साॻी सड़ियल कणिक जेका आहे सो कराची जे गोदामनि लाइ मुंतक़िल कराई पई वञे। इन सिलसिले में शहरनि जो चवणु आहे त स्टॉक थियल सरकारी कणिक मां अॻु में ई अमले पारां सवें बोरियूं गाइब थियल आहिनि, जंहिंजो वज़न पूरो करण लाइ अनाज में मिटी मिलाई वई हुई, जॾहिं त हाणे अमले पारां सार संभाल न रहण सबबि रहियल अनाज बि ख़राब थी चुको आहे। हिननि ताईं त ग़रीबनि वटि खाइण लाइ अनाज न आहे रहियो, त ॿिए तरफ़ वरी सरकारी नाअहली सबबि हज़ारे बोरियूं सुकी सड़ी रहियूं आहिनि। हिननि सरकार खां अमले जी नाअहली ख़िलाफ़ फौरी तौर नोटिस वठी कार्रवाई करण जी घुर कई आहे। जी इरशाद लाशारी, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।